अहम ख़बर आहे। भारत पारां नूर खान एयरबेस, मुरीद बेस ऐं शोरकोट बेस खे निशानो बणायो वियो आहे। पाकिस्तान जी एयर डिफेंस सिस्टम भारतीय हमले खे नाकाम बणाए छॾियो आहे। पाक फ़िज़ाइया जा समूरा असासा महफ़ूज़ आहिनि। भारत पंहिंजे जहाज़नि सां फ़िज़ा मां ज़मीन ते मीज़ाइल किराया। भारत अफ़गानिस्तान ते मीज़ाइल किराया आहिनि। DGISPR जो इहो चवणु आहे। भारत पारां नूर खान एयरबेस, मुरीद बेस ऐं शोरकोट बेस खे निशानो बणायो वियो। पाकिस्तान जे एयर डिफेंस सिस्टम भारतीय हमले खे नाकाम बणाए छॾियो। पाक फ़िज़ाइया जा समूरा असासा महफ़ूज़ आहिनि। DGISPR जो चवणु आहे त भारत पंहिंजे जहाज़नि सां फ़िज़ा मां ज़मीन ते मीज़ाइल किराया। भारत अफ़गानिस्तान ते मीज़ाइल किराया आहिनि। भारत पंहिंजी चरियाइप सां ख़िते खे ख़तरनाक जंग ॾांहुं धिके रहियो आहे। भारत पंहिंजे ई मुल्क में 6 बैलिस्टिक मीज़ाइल फायर कया। असांजूं समूरियूं हमदर्दियूं सिखनि ऐं अक़लियतुनि सां गॾु आहिनि। DGISPR जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे। भारत पारां नूर खान एयरबेस, मुरीद बेस ऐं शोरकोट बेस खे निशानो बणायो वियो आहे। DGISPR जो चवणु आहे त पाकिस्तान जे एयर डिफेंस सिस्टम भारतीय हमले खे नाकाम बणाए छॾियो। पाक फ़िज़ाइया जा समूरा असासा महफ़ूज़ आहिनि। भारत पंहिंजे जहाज़नि सां फ़िज़ा मां ज़मीन ते मीज़ाइल किराया। भारत अफ़गानिस्तान ते बि मीज़ाइल किराया आहिनि। DGISPR जो चवणु आहे त भारत पंहिंजी चरियाइप सां ख़िते खे ख़तरनाक जंग ॾांहुं धिके रहियो आहे। जॾहिं त भारत पंहिंजे ई मुल्क में 6 बैलिस्टिक मीज़ाइल फायर कया आहिनि। असांजूं हमदर्दियूं, समूरियूं हमदर्दियूं सिखनि ऐं अक़लियतुनि सां गॾु आहिनि। DGISPR जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे। भारत पारां नूर खान एयरबेस, मुरीद बेस, शोरकोट बेस खे निशानो बणायो वियो आहे। पाकिस्तान जे एयर डिफेंस सिस्टम भारतीय हमले खे नाकाम बणाए छॾियो आहे। पाक फ़िज़ाइया जा समूरा असासा महफ़ूज़ आहिनि।